अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरियल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हाज़िर थिया आहियूं नई अपडेट, नई ॻाल्हि, नई जेको आहे रिपोर्ट जे हिसाब सां ऐं तव्हां सां शेयर कंदासीं अॼु जी नई अपडेट। जी हाँ दोस्तों, अॼु जी तारीख़ में ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे सवालनि जा जवाब बि ॾींदासीं ऐं तव्हां जेका मैसेज वग़ैरह आहिनि सॼा तव्हांजा अॻे ज़ाहिर कंदासीं ऐं नए ड्रामनि जी अपडेट बि ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं ऐं कहिड़ा ड्रामा हाणे कॾहिं ख़तमु थियण वारा आहिनि। अॼु मतिलबु कुझु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांखे हिकु ॿी ज़बरदस्त शइ बि ॿुधाइण वारो आहियां। उहा शइ तव्हां खां बि पुछंदुसि त छा तव्हां सां बि ईअं थियो आहे। दोस्तों यकीनन हीअ वीडियो जेको आहे यूनिक वीडियो आहे, ज़बरदस्त वीडियो आहे, बहितरीनु वीडियो आहे। जे हिन खे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तों, तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हिन खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसी इंजॉय कयो ऐं जेको आहे ॿियनि दोस्तनि खे बि इंजॉय करायो, उन्हनि ॾे बि हीअ लिंक शेयर करे छॾियो। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तों, महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो त पोइ वीडियो खे स्टार्ट कयूं, अॻिते कहाणी खे वधायूं। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो त सब्सक्राइब बि कयो ऐं बेल आइकन खे आल ते करे छॾियो। हलूं था पंहिंजी नई अपडेट जी तरफ़। दोस्तों अॼु जेका अपडेट थी आहे, मुंहिंजो राब्तो थियो आहे कंहिंसां, डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहब सां, ऐं उन सां राब्तो थियो, काफ़ी उन सां गपशप रात थी ऐं दोस्तों उन सां मां काफ़ी उन खां मालूमात वरिती नए ड्रामे जे बारे में बि ऐं जेको हिन टाइम हिकिड़ो ड्रामो हली रहियो आहे जिन जी शूटिंग हली रही आहे उन जे बारे में बि उन इहा ॻाल्हि कई त भिट साईं ते असांजी शूटिंग रहियल आहे 5 ॾियारनि जी, जंहिंजी असद कुरैशी मतिलबु जेको पीर अमजद जो किरदारु अदा करे रहियो आहे और 3 स्पेल में उन जी जेको 5 ॼणनि जी शूटिंग रहियल आहे उहा बरसाति जे करे मुतासिर थी चुकी हुई। यको बरसाति कल्ह बि हली आहे, बरसाति जे करे उते असां वरी हाणे निज़ाम स्टार्ट कयो आहे, तॾहिं कमु असांजो बंदि थी वियो। 5 ॼणनि जो बक़ाया 3 स्पेल जी सारी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे, उनजी जी एडिटिंग बि हवेली ड्रामे जी 3 जी हली रही आहे। हाणे पीर अमजद जी 5 ॼणनि जी शूटिंग मुकमिल कई वेंदी भिट साईं ते, छाजे करे बक़ाया शूटिंग उते आहे। उन खां पोइ वरी 4 स्पेल जी बि हाणे शूटिंग थींदी ऐं उनजी जेको आहे मेकिंग वीडियो तमामु जल्द ईंदा, उहे तव्हां सां असां शेयर कंदासीं। छाजे करे लगातार तव्हां सां जेसीं ताईं शूटिंग हले पई लगातार तव्हां सां मेकिंग वीडियो असां शेयर कयासीं। इन चैनल ते तव्हां ॾिठा हूंदा ऐं पल पल जी अपडेट तव्हांखे ॾिनीसीं। हाणे मेकिंग वीडियो इन लाइ नथा अचनि, तव्हां सोचो हूंदो छो नथा अचनि, इन लाइ नथा अचनि त हिन टाइम शूटिंग सॼी बंदि लॻी पई आहे। जीअं शूटिंग वरी स्टार्ट थी इंशाल्लाह तव्हांखे हिकु हिकु पल जी रिपोर्ट ॾींदासीं, अपडेट ॾींदासीं त कहिड़े ड्रामे जो स्पेल किथे पुॻो आहे, कहिड़े ड्रामे जो पहिरियों स्पेल आहे, कंहिंजो टियों आहे, कंहिंजो आख़िरी आहे, सॼी अपडेट ॾींदा रहंदासीं। उन खां पोइ 4 स्पेल हवेली ड्रामे जो शूट थींदो। उन खां पोइ दोस्तों अॻिते जेको आहे लगातार ड्रामे खे वधाईंदा वेंदा। इन जे करे ड्रामो बि बंदि आहे। यकीनन तव्हां यूट्यूब ते वञी सर्च कंदा हूंदव, लेकिन तव्हांखे एपिसोड 47 नथी मिले। सिर्फ़ु वजह इहा ई आहे, ॿी का वजह न आहे। जीअं हाणे 3 स्पेल एडिट थी रहियो आहे, एडिट थियण खां पोइ 47 खां ॿीहर पंहिंजो अॻिते कमु स्टार्ट थी वेंदो हवेली जो। बसि चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। जेका दोस्त हवेली जा शौक़ीन आहिनि ड्रामे जा, हे उन्हनि जे लाइ अपडेट हुई। हाणे हलूं था बक़ाया ॿी जेका अपडेट्स आहे। ॿी अपडेट दोस्तों फ़िलहालु जेको आहे दुलाब जो पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो, काफ़ी ॾींहंनि खां वठी मां तव्हांखे ॿुधाए बि छॾियो। ऐं जेको फरज़ंद मलिक खजूर साहब हैदराबाद कराची घुमंदो थो वते, हिन टाइम फ़िलहालु हुनजे ॿिए स्पेल जी शूटिंग करणी आहे उनखे, लेकिन बरसातनि जे करे मीरपुर माथेलो वग़ैरह हेॾे होॾे हाली कमु तबाह थी वियो आहे, रुगो पाणी पाणी आहे। इन जे करे फरज़ंद मलिक खजूर फ़िलहालु इंजॉय कंदो थो वते कराची हैदराबाद जे साइडनि ते, घणो करे हेॾे ई आहे ऐं असांजो जेको राब्तो आहे ऐं हू फ़िलहालु मज़ा थो वठे मींहं जा ऐं अहिड़े हिसाब सां बक़ाया जीअं मोड़ंदो। उन खां पोइ ॿिए स्पेल दुलाब जी बि शूटिंग ॿीहर वरी स्टार्ट कई वेंदी ऐं पहिरें स्पेल जी एडिटिंग हली रही आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। ॾाढी तेज़ी सां हली रही आहे दुलाब ड्रामे जी एडिटिंग पहिरें स्पेल जी। जीअं उनजी एडिटिंग मुकमिल थींदो पहिरियों स्पेल, उनजो टीज़र तव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं टीज़र खां पोइ वरी जेको आहे प्रमो खां पोइ दोस्तों एपिसोड 3 टीज़र पक्का ईंदा। ऐं अॻिते हलूं था ॿिए ड्रामे जी जेका जागीर जी मां तव्हांखे ॻाल्हि कई, जागीर ड्रामो बि तमामु जल्द हलण वारो आहे। हाणे सिर्फ़ु पत्थर दिल ड्रामे जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं इहो ख़तमु थींदो पोइ जागीर ड्रामो पंहिंजी टाइम पंहिंजी जाइ ते जेको हली वेंदो, उहो बि KTN वारनि जो प्रोडक्शन आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ॿी कयूं था ग़ुलाम हुसैन जी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां। ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हिन टाइम हली रहियो आहे सीरियल ड्रामा ग़ुलाम हुसैन, इहो बि सुठो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। इन जी जेका नेक्स्ट अॻिते हाणे मतिलबु एतिरो वॾो ड्रामो न आहे, लेकिन सुठो ड्रामो आहे।
शॉर्ट ड्रामो आहे, तमामु जल्द इहो बि ख़तमु थींदो। ग़ुलाम सेन खां पोइ जेको आहे अॻिते वरी कंहिं नए ड्रामे जी एंट्री लॻंदी, उहा बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं आणींदासीं त वरी ॿियो कहिड़ो ड्रामो आहे। ऐं अॻिते वधाईंदा हलूं कम खे दोस्तो। ऐं जेको ॿियो ड्रामो आहे चंड ग्रहण जी अपडेट्स मां लगातार तव्हांखे ॾिनी आहे। इहो नंढो ड्रामो आहे, एॾो वॾो ड्रामो न आहे बहितरीनु ड्रामो, कहाणी सुठी आहे, मुनफ़रिद अदा जेको आहे हिन में किरदार आहिनि, अलॻि अलॻि सुठे नमूने जा किरदार ऐं बहितरीनु किरदार आहिनि। तमामु जल्द इहो बि ख़तमु थियण वारो हूंदो। एतिरो वॾो न आहे, वधि में वधि इन जी एपिसोड मुंहिंजे ख़्याल में 20-25 खां 30-35 ताईं, इन जे लॻभॻि दरमियान में थी सघे थो चंड ग्रहण मथां ख़तमु थी वञे। एॾो वॾो ड्रामो न आहे, पर जेका अपडेट अची रही आहे इहो तव्हांजे साम्हूं मां रखंदो वञा ऐं तव्हांखे गाह बि कंदो वञा त हीअ ड्रामे जी हीअ अपडेट्स आहिनि, हेतिरियूं अपडेट्स आहिनि। ऐं दोस्तो ऐं तव्हां खां मां ॿुधाईंदो हलां त एॾी बरसाति हली आहे असां वटि कल्ह राति शाम जो मुंहिंजे ख़्याल में 4:30 वॻे खनि, अधु कलाक माना हली 120 जी स्पीड सां। पहिरियों 3-4 ॼणा असण बरसाति न हुई, बाक़ी सॼी सिंध में बरसाति हुई। असांजी एरिया रोड़ी शहर संगरार सखर हिन एरिया में बरसाति न हुई। बहरहाल कल्ह अधु कलाक 120 जी स्पीड में गोड़ा बोड़ पाणी करे छॾियो अथई। मां उहे कुझु क्लिप रिकॉर्ड कया आहिनि, शूट कया आहिनि, उहे आख़िर में मां हिन वीडियो जे ॾेई छॾींदुसि। तव्हां उहे ॾिसिजो, तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं असांजे इलाइक़े जो तव्हांखे हिकु नज़ारो बि थींदो। तव्हां ॾिसंदव असांजे इलाइक़े में केॾो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ऐं बरसाति जा अहिड़ा ख़ूबसूरत मंज़र मां कुझु शूट कया आहिनि, झुड़ जा जेको मंज़र मां शूट कया आहिनि, हिन वीडियो जी आख़िर में उहे ॾेई छॾींदुसि, ज़रूरु ॾिसजो। ऐं तव्हां ॾे बि मुंहिंजे ख़्याल में बरसाति ज़बरदस्त हली रही आहे, असांखे बि पल पल जी ख़बर मिले थी पई। कुझु कमेंट आहिनि दोस्तनि जा, बहितरीनु कमेंट आहिनि, इहे शामिलु कयूं, अॻिते पोइ ॻाल्हि खे वधाईंदा हलूं। कल्ह बि मां बरसाति जे हवाले सां तव्हां खां पुछो हुयो, काफ़ी मैसेज मूं आया आहिनि त कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसाति आहे। असगर थीबो लिखियो आहे, बदीन जे शहर कढण में ॿोॾ वारी सूरत हाल आहे, फसल पाणी में ॿुॾी रहिया आहिनि। माना पाणी कढण वारो कोई कोन आहे, चए थो बदीन में वॾी ॿोॾ जी सूरत हाल आहे। अदा अला जेको हुकुमरान खे हिदायत ॾींदो, इहो जिथे किथे आहे। असां वटि बि काफ़ी अहिड़ा घर आहिनि अञा जंहिं वटि पाणी बीठो आहे, कॾहिं मां न ॾिठो आहे हिते निज़ाम वारा आया हुजनि जो पाणी कढनि। तव्हांखे पाण खे हिमत करणी पवंदी, बाक़ी आसिरो न कयो। ऐं ॿियो लिखियो अथई, अदा असां वटि बरसाति ॿोॾ वारी सूरत हाल करे छॾियो आहे, फसल मुकमिल पाणी हेठि आहिनि। अदा इमरान चांडियो यूट्यूबर जे यूट्यूब जो नालो अजरक TV आहे। इमरान चांडियो जो गाॾियुनि जो शोरूम आहे, पंहिंजो गुलिस्तानी जोहर कराची में ख़ासि करे। अदा थी सघे थो हूंदो, मां चेक कंदोमांसि। मूंखे हिकिड़ो कमु विसरी वियो, जेको तव्हां मूंखे चयो हुयो असद कुरैशी जो एड्रेस, मां माज़रत चवां थो, मूंखां विसरी वियो आहे। मां अॼु इन जी जांच पड़ताल कयां थो, जांच करे तव्हांजे कमेंट में लिखी छॾींदुसि। जेका तव्हांजे कमेंट ईंदा आहिनि उनजे हेठो मां लिखी छॾींदुसि एड्रेस, या कोशिशि करे सुभाणे वारी वीडियो में असद कुरैशी जो एड्रेस तव्हांखे ॾेई छॾींदुसि। असगर थी वियो दिलि बि मोकिलिया आहिनि, वरी महिरबानियूं। असगर थी वियो बि लिखियो आहे, तव्हांजे पोयां वीडियो में केरु आहे जेको ॾिसिजे पियो। कल्ह वारी जेका मां वीडियो शूट कई, पोयों हिकु हमरा नज़र अचे पियो, उहो चए थो केरु हुयो। अदा मुंहिंजे जेको आहे न भर में हिकु होटल आहे, दोस्त आहे, उनजो होटल आहे। उहो होटल वारो आयो मुंहिंजे दुकान हिन में रखी वेंदो आहे सामान वग़ैरह पंहिंजा। उहो कंहिं टाइम उहे ईंदा आहिनि खणणु, जंहिं टाइम मां शूटिंग रिकॉर्डिंग करे रहियो हूंदो आहे, अचानक अची वेंदा आहिनि। पोइ पंहिंजो कमु कयूं हलिया वेंदा आहिनि, मुंहिंजी जेको आहे रिकॉर्डिंग में डिस्टर्ब न कंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त हे पंहिंजो हिन टाइम कमु करे रहियो आहे। असगर थी पोइ दिलि मोकिलिया आहिनि ऐं माशाअल्लाह लिखियो अथई, ज़बरदस्त आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी सुठा कमेंट असगर थी वियो साफ़ कंदो आहे, पुराणो सब्सक्राइबर आहे असांजी, इन जूं वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखेसि। ऐं ॿियो दोस्त रियाज़ लिकारी ॾहरकी खां मैसेज कयो आहे, दुलाब जी अपडेट। अदा दुलाब जी अपडेट मूं ॾेई छॾी आहे इन वीडियो में पहिरियों ई, त कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो। अदा वॾियूं महिरबानियूं। फारूक चाचड़ दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं फारूक चाचड़ साहिबु। ॾिसूं था ॿिया कमेंट कंहिंजा। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल रहमान वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, जानी ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। काफ़ी दोस्तनि जा जेका कमेंट हुया मूं पढ़ी छॾिया। उमेदु आहे दोस्तो तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो, तव्हांजो जेका तव्हां सोचे रहिया हूंदव। तॾहिं चवंदो आहे सुठा कमेंट कंदा कयो। जेको बि तव्हांजो सुवालु हुजे इंशाअल्लाह शाहिद कुतुब व्लॉग यूट्यूब चैनल ते ॾेई छॾींदासीं। ऐं सभ खां पहिरीं अपडेट असां ई ॾींदा आहियूं, इंशाअल्लाह हीअ बि ॾेई छॾींदासीं। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो दोस्तो। अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो। मां पोयों क्लिप ॾियांव थो, उहो मींहुं बरसाति वारा, उहे बि ॾिसिजो। ऐं सब्सक्राइब करे दोस्तनि ताईं बि शेयर बि कजो। अल्लाह हाफ़िज़।
टिकटॉक का मौका को हाँ यार चाल वही है हम हाँ खान के मालिक खान मिल वो काम सुनाने वाला काम ना है काम पानी ना अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरियल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हाज़िर थिया आहियूं नई अपडेट, नई ॻाल्हि, नई जेको आहे रिपोर्ट जे हिसाब सां ऐं तव्हां सां शेयर कंदासीं अॼु जी नई अपडेट। जी हाँ दोस्तों, अॼु जी तारीख़ में ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांजे सवालनि जा जवाब बि ॾींदासीं ऐं तव्हां जेका मैसेज वग़ैरह आहिनि सॼा तव्हांजा अॻे ज़ाहिर कंदासीं ऐं नए ड्रामनि जी अपडेट बि ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं ऐं कहिड़ा ड्रामा हाणे कॾहिं ख़तमु थियण वारा आहिनि। अॼु मतिलबु कुझु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांखे हिकु ॿी ज़बरदस्त शइ बि ॿुधाइण वारो आहे। उहा शइ तव्हां खां बि पुछंदुसि त छा तव्हां सां बि ईअं थियो आहे। दोस्तो यकीनन हीअ वीडियो जेको आहे यूनिक वीडियो आहे, ज़बरदस्त वीडियो आहे, बहितरीनु वीडियो आहे। जे हिनखे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तो, तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हिनखे तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं आख़िर ताईं ॾिसी इंजॉय कयो ऐं जेको आहे ॿियनि दोस्तनि खे बि इंजॉय करायो, उन्हनि ॾे बि हीअ लिंक शेयर करे छॾियो। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तो, महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कयो त पोइ वीडियो खे स्टार्ट कयूं, अॻिते कहाणी खे वधायूं। जे सब्सक्राइब न कयूं वेठा हो त सब्सक्राइब बि कयो ऐं बेल आइकन खे आल ते करे छॾियो। हलूं था पंहिंजी नई अपडेट जी तरफ़। दोस्तो अॼु जेका अपडेट थी आहे, मुंहिंजो राब्तो थियो आहे कंहिंसां, डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहिब सां, ऐं उन सां राब्तो थियो, काफ़ी उन सां गपशप रात थी ऐं दोस्तो उन सां मां काफ़ी उन खां मालूमात वरिती नए ड्रामे जे बारे में बि ऐं जेको हिन टाइम हिकिड़ो ड्रामो हली रहियो आहे जिन जी शूटिंग हली रही आहे उन जे बारे में बि उन ॻाल्हि कई त भिट साईं ते असांजी शूटिंग रहियल आहे 5 ॾियारनि जी, जंहिंजी असद कुरैशी मतिलबु जेको पीर अमजद जो किरदारु अदा करे रहियो आहे और 3 स्पेल में उन जी जेको 5 ॼणनि जी शूटिंग रहियल आहे उहा बरसाति जे करे मुतासिर थी चुकी हुई। यको बरसाति कल्ह बि हली आहे, बरसाति जे करे उते असां वरी हाणे निज़ाम स्टार्ट कयो आहे, तॾहिं कमु असांजो बंदि थी वियो। 5 ॼणनि जो बक़ाया 3 स्पेल जी सारी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे, उनजी जी एडिटिंग बि हवेली ड्रामे जी 3 जी हली रही आहे। हाणे पीर अमजद जी 5 ॼणनि जी शूटिंग मुकमिल कई वेंदी भिट साईं ते, छाजे करे बक़ाया शूटिंग उते आहे। उन खां पोइ वरी 4 स्पेल जी बि हाणे शूटिंग थींदी ऐं उनजी जेको आहे मेकिंग वीडियो तमामु जल्द ईंदा, उहे तव्हां सां असां शेयर कंदासीं। छाजे करे लगातार तव्हां सां जेसीं ताईं शूटिंग हले पई लगातार तव्हां सां मेकिंग वीडियो असां शेयर कयासीं। इन चैनल ते तव्हां ॾिठा हूंदा ऐं पल पल जी अपडेट तव्हांखे ॾिनीसीं। हाणे मेकिंग वीडियो इन लाइ नथा अचनि, तव्हां सोचो हूंदो छो नथा अचनि, इन लाइ नथा अचनि त हिन टाइम शूटिंग सॼी बंदि लॻी पई आहे। जीअं शूटिंग वरी स्टार्ट थी इंशाल्लाह तव्हांखे हिकु हिकु पल जी रिपोर्ट ॾींदासीं, अपडेट ॾींदासीं त कहिड़े ड्रामे जो स्पेल किथे पुॻो आहे, कहिड़े ड्रामे जो पहिरियों स्पेल आहे, कंहिंजो टियों आहे, कंहिंजो आख़िरी आहे, सॼी अपडेट ॾींदा रहंदासीं। उन खां पोइ 4 स्पेल हवेली ड्रामे जो शूट थींदो। उन खां पोइ दोस्तो अॻिते जेको आहे लगातार ड्रामे खे वधाईंदा वेंदा। इन जे करे ड्रामो बि बंदि आहे। यकीनन तव्हां यूट्यूब ते वञी सर्च कंदा हूंदव लेकिन तव्हांखे एपिसोड 47 नथी मिले।
सिर्फ़ु वजह इहा ई आहे, ॿी का वजह न आहे। जीअं हाणे टियों स्पेल एडिट थी रहियो आहे, एडिट थियण खां पोइ 47 खां ॿीहर पंहिंजो अॻिते कमु स्टार्ट थी वेंदो हवेली जो। बसि चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। जेका दोस्त हवेली जा शौक़ीन आहिनि ड्रामे जा, हे उन्हनि जे लाइ अपडेट हुई। हाणे हलूं था बक़ाया ॿी जेका अपडेट्स आहे। ॿी अपडेट दोस्तो फ़िलहालु जेको आहे दुलाब जो पहिरियों स्पेल मुकमिल थी वियो काफ़ी ॾींहंनि खां वठी, मां तव्हांखे ॿुधाए बि छॾियो। ऐं जेको फरज़ंद मलिक खजूर साहब हैदराबाद कराची घुमंदो थो वते हिन टाइम, फ़िलहालु हुनजे ॿिए स्पेल जी शूटिंग करणी आहे उनखे, लेकिन बरसातनि जे करे मीरपुर माथेलो वग़ैरह हेॾे होॾे हाली कमु तबाह थी वियो आहे, रुगो पाणी पाणी आहे। इन जे करे फरज़ंद मलिक खजूर फ़िलहालु इंजॉय कंदो थो वते कराची हैदराबाद जे साइडनि ते, घणो करे हेॾे ई आहे। ऐं असांजो जेको राब्तो आहे ऐं हू फ़िलहालु मज़ा थो वठे मींहं जा। ऐं अहिड़े हिसाब सां बक़ाया जीअं मोड़ंदो उन खां पोइ ॿिए स्पेल दुलाब जी बि शूटिंग ॿीहर वरी स्टार्ट कई वेंदी। ऐं पहिरें स्पेल जी एडिटिंग हली रही आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। ॾाढी तेज़ी सां हली रही आहे दुलाब ड्रामे जी एडिटिंग पहिरें स्पेल जी। जीअं उनजी एडिटिंग मुकमिल थींदो पहिरियों स्पेल, उनजो टीज़र तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ऐं टीज़र खां पोइ वरी जेको आहे प्रमो खां पोइ दोस्तो एपिसोड 3 टीज़र पक्का ईंदा। ऐं अॻिते हलूं था ॿिए ड्रामे जी जेका जागीर जी मां तव्हांखे ॻाल्हि कई, जागीर ड्रामो बि तमामु जल्द हलण वारो आहे। हाणे सिर्फ़ु पत्थर दिल ड्रामे जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे, जीअं इहो ख़तमु थींदो पोइ जागीर ड्रामो पंहिंजी टाइम पंहिंजी जाइ ते जेको हली वेंदो। उहो बि KTN वारनि जो प्रोडक्शन आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ॿी कयूं था ग़ुलाम हुसैन जी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां। ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको हिन टाइम हली रहियो आहे सीरियल ड्रामा ग़ुलाम हुसैन, इहो बि सुठो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। इन जी जेका नेक्स्ट अॻिते हाणे मतिलबु एतिरो वॾो ड्रामो न आहे, लेकिन सुठो ड्रामो आहे, शॉर्ट ड्रामो आहे, तमामु जल्द इहो बि ख़तमु थींदो। ग़ुलाम हुसैन खां पोइ जेको आहे अॻिते वरी कंहिं नए ड्रामे जी एंट्री लॻंदी, उहा बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं आणींदासीं त वरी ॿियो कहिड़ो ड्रामो आहे। ऐं अॻिते वधाईंदा हलूं कम खे दोस्तो। ऐं जेको ॿियो ड्रामो आहे चंड ग्रहण, चंड ग्रहण जी अपडेट्स मां लगातार तव्हांखे ॾिनी आहे। इहो नंढो ड्रामो आहे, एॾो वॾो ड्रामो न आहे बहितरीनु ड्रामो, कहाणी सुठी आहे, मुनफ़रिद अदा जेको आहे हिन में किरदार आहिनि, अलॻि अलॻि सुठे नमूने जा किरदार ऐं बहितरीनु किरदार आहिनि। तमामु जल्द इहो बि ख़तमु थियण वारो हूंदो। एतिरो वॾो न आहे, वधि में वधि इन जी एपिसोड मुंहिंजे ख़्याल में 25 खां 30-35 ताईं, इन जे लॻभॻि दरमियान में थी सघे थो चंड ग्रहण मथां ख़तमु थी वञे। एॾो वॾो ड्रामो न आहे, पर जेका अपडेट अची रही आहे इहो तव्हांजे साम्हूं मां रखंदो वञा ऐं तव्हांखे गाह बि कंदो वञा त ही ड्रामे जी ही अपडेट्स आहिनि, हेतिरियूं अपडेट्स आहिनि। ऐं दोस्तो ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त एॾी बरसाति हली आहे असां वटि कल्ह राति शाम जो मुंहिंजे ख़्याल में 4:30 वॻे खनि, अधु कलाक माना हली 120 जी स्पीड सां। पहिरियों 3-4 ॼणा असां बरसाति न हुई, बाक़ी सॼी सिंध में बरसाति हुई। असांजी एरिया रोड़ी शहर संगरार सखर हिन एरिया में बरसाति न हुई। बहरहाल कल्ह अधु कलाक 120 जी स्पीड में गोड़ा बोड़ पाणी करे छॾियो अथई। मां उहे कुझु क्लिप रिकॉर्ड कया आहिनि, शूट कया आहिनि, उहे आख़िर में मां हिन वीडियो जे ॾेई छॾींदुसि, तव्हां उहे ॾिसिजो, तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं असांजे इलाइक़े जो तव्हांखे हिकु नज़ारो बि थींदो। तव्हां ॾिसंदव असांजे इलाइक़े में केॾो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ऐं बरसाति जा अहिड़ा ख़ूबसूरत मंज़र मां कुझु शूट कया आहिनि, झुड़ जा जेको मंज़र मां शूट कया आहिनि, हिन वीडियो जे आख़िर में उहे ॾेई छॾींदुसि, ज़रूरु ॾिसजो। ऐं तव्हां ॾे बि मुंहिंजे ख़्याल में बरसाति ज़बरदस्त हली रही आहे, असांखे बि पल पल जी ख़बर मिले थी पई। कुझु कमेंट आहिनि दोस्तनि जा, बहितरीनु कमेंट आहिनि, इहे शामिलु कयूं, अॻिते पोइ ॻाल्हि खे वधाईंदा हलूं। कल्ह बि मां बरसाति जे हवाले सां तव्हां खां पुछो हुयो, काफ़ी मैसेज मूं ॾे आया आहिनि त कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसाति आहे। असगर थीबो लिखियो आहे, बदीन जे शहर कढण में बोड वारी सूरत हाल आहे, फसल पाणी में ॿुॾी रहिया आहिनि, माना पाणी कढण वारो कोई कोन आहे, चए थो बदीन में वॾी बोड जी सूरत हाल आहे। अदा अला जेको हुकुमरान खे हिदायत ॾींदो, इहो जिथे किथे आहे। असां वटि बि काफ़ी अहिड़ा घर आहिनि अञा जंहिं वटि पाणी बीठो आहे, कॾहिं मां न ॾिठो आहे हिते निज़ाम वारा आया हुजनि जो पाणी कढनि, तव्हांखे पाण खे हिमत करणी पवंदी, बाक़ी आसिरो न कयो। ऐं ॿियो लिखियो अथई, अदा असां वटि बरसाति बोड वारी सूरत हाल करे छॾियो आहे, फसल मुकमिल पाणी हेठि आहिनि। अदा इमरान चांडियो यूट्यूबर जे यूट्यूब जो नालो अजरक TV आहे। इमरान चांडियो जो गाॾियुनि जो शोरूम आहे, पंहिंजो गुलिस्तानी जोहर कराची में ख़ासि करे। अदा थी सघे थो हूंदो, मां चेक कंदोमांसि। मूंखे हिकिड़ो कमु विसरी वियो, जेको तव्हां मूंखे चयो हुयो असद कुरैशी जो एड्रेस, मां माज़रत चवां थो मूंखां विसरी वियो आहे।
मां अॼु ई हिनजी जांच पड़ताल कयां थो। जांच करे तव्हांजे कमेंट में लिखी छॾींदुसि, जेका तव्हांजे कमेंट ईंदा आहिनि उनजे हेठो मां लिखी छॾींदुसि एड्रेस, या कोशिशि करे सुभाणे वारी वीडियो में असद कुरैशी जो एड्रेस तव्हांखे ॾेई छॾींदुसि। असगर थी वियो दिलि बि मोकिलिया आहिनि, वरी महिरबानियूं। ऐं असगर थी वियो लिखियो आहे तव्हांजे पोयां वीडियो में केरु आहे जेको ॾिसिजे पियो। कल्ह वारी जेका मां वीडियो शूट कई पोयों हिकु अमरा नज़र अचे पियो, उहो चए थो केरु हुयो। अदा मुंहिंजे जेको आहे न भर में हिकु होटल आहे, दोस्त आहे, उनजो होटल आहे। उहो होटल वारो आयो मुंहिंजी दुकान हिन में रखी वेंदो आहे सामान वग़ैरह पंहिंजा। उहो कंहिं टाइम उहे ईंदा आहिनि खणणु, जंहिं टाइम मां शूटिंग रिकॉर्डिंग करे रहियो हूंदो आहे, अचानक अची वेंदा आहिनि। पोइ पंहिंजो कमु कयूं हलिया वेंदा आहिनि, मुंहिंजी जेको आहे रिकॉर्डिंग में डिस्टर्ब न कंदा आहिनि। हुननि खे ख़बर आहे त हे पंहिंजो हिन टाइम कमु करे रहियो आहे। असगर थी पोइ दिलि मोकिलिया आहिनि ऐं माशाअल्लाह लिखियो अथई, ज़बरदस्त आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी सुठा कमेंट असगर थी वियो साफ़ कंदो आहे, पुराणो सब्सक्राइबर आहे असांजी, इन जूं वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखेसि। ऐं ॿियो दोस्त रियाज़ लिकारी ॾहकी खां मैसेज कयो आहे दुलाब जी अपडेट। अदा दुलाब जी अपडेट मूं ॾेई छॾी आहे इन वीडियो में पहिरियों ई, त कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो। अदा वॾियूं महिरबानियूं। फारूक चाचड़ दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं फारूक चाचड़ साहिबु। ॾिसूं था ॿिया कमेंट कंहिंजा। ऐं अब्दुल रहमान दिलि मोकिलिया आहिनि, अब्दुल रहमान वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, जानी ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। काफ़ी दोस्तनि जा जेका कमेंट हुया मूं पढ़ी छॾिया। उमेदु आहे दोस्तो तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो, तव्हांजो जेका तव्हां सोचे रहिया हूंदव। तॾहिं चवंदो आहे सुठा कमेंट कंदा कयो। जेको बि तव्हांजो सुवालु हुजे इंशाअल्लाह शाहिद खोसे व्लॉग यूट्यूब चैनल ते ॾेई छॾींदासीं। ऐं सभ खां पहिरीं अपडेट असां ई ॾींदा आहियूं, इंशाअल्लाह हीअ बि ॾेई छॾींदासीं। ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो। मां पोयों क्लिप ॾियांव थो, उहो मींहुं बरसाति वारा, उहे बि ॾिसिजो। ऐं सब्सक्राइब करे दोस्तनि ताईं बि शेयर बि कजो। अल्लाह हाफ़िज़। शाम के मिले मालिक ने टिकटॉक पे मोकिलो मैं। हाँ यार साल हुई है हम। हां खान के मालिक खान मिले वो काम सुनाऊंगा पार ना करो तम पान ना सके।